एकड़ो मानू से दरगाह से आयो हे असांजे तालबी वक्त जी ॻाल्हि ज़िक्र जो लोलियूं हूंदियूं सही दरगाह मशहूर शरीफ़ अधरा तई जागन कन नवा नवा फकीर अचन पोइ हे आयो हज़रत क़िबला मियां साईं नंगर खणी ईंदा हा पोइ नंगर जो सॾु थींदो हो फकीर अचो अचो नंगर कयो पोइ सभु वञनि हे न असांजे तालबी जो टाइम तालबनी मानी अलॻि ईंदी असां ॾिसूं पोइ हुनखे चयोसीं अबा नंगर थो लेकर साईं मां पंहिंजे नफ़्स खे मारण आयो आहियां मां पंहिंजे नफ़्स खे मारण आयो हलो साईं हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो 3 वेला लंगर आयो हिन न खाधो गुज़रियो ॿियो ॾींहुं 3 वेला लंगर जो सॼो सुबुह मंझंदि शाम हे न वियो अब 3 ॾींहं गुज़रिया ॾिसूं त सुभान अल्लाह सांझी ते सद खां अॻे जमायत जे टोले में वेठो आहे असां तालबनि खे लॻी हथ ॻाल्हि जियां मानी खाई मोटी आयो असां चयोसीं त तूं जो नफ़्स पियो मारेंदा जो कीअं वरी वञी नंगर ते वेठो आहे चए उहो मरी वियो हाणे मां थो मरां नफ़्स खे ईअं न मारिबो आहे इहो इस्लाम जो तरीक़ो न आहे पाण फरमायूं तूं इबादत कर ख़ुदा जी पर एतिरी कर जेका सुकून सां करे छो त तूं इबादत कंदे थकिजी पवंदे ख़ुदा सवाबु ॾींदे न पोइ थिए